अस्सलाम दोस्तों, वेलकम टू स्किल्स फॉर यू। स्किल्स फॉर यू में अॼु जेको टॉपिक आहे त छा हिकिड़े लेटर मां हिकिड़ो वर्ड ठही सघे थो, या छा हिकिड़े वर्ड मां पूरो सेंटेंस ठही सघे थो, या पूरे हिकिड़े सेंटेंस मां पूरी पैराग्राफ ठही सघे थी। ऐं पैराग्राफ छा हूंदो आहे, पैराग्राफ कीअं ठहींदी आहे, ऐं पेनग्राम सेंटेंस जेके चवंदा आहिनि इंग्लिश में, उहा छा आहे। हिते क्वेश्चन पंहिंजो छा हो त छा हिकिड़ो अखर को लफ़्ज़ थी सघे थो। जी हाँ, बिल्कुलु। ही ॾिसो, हिते हिन में रमेश इज़ अ नाइस पर्सन पियो आहे। हिन में ए जेको आहे इहो मुकमल वर्ड जी माना ॾिए पियो। रमेश हिकु सुठो छोकिरो आहे, ए माना हिकु, ठीकु आहे, हिकु सुठो छोकिरो आहे। त हिते ई पंहिंजो वर्ड आहे, क्लियर थी वर्ड, ठीकु आहे। तंहिंखां पोइ छा आहे त हिकिड़ो वर्ड पूरी सेंटेंस जी माना ॾेई सघे थो। त अचो ॾिसूं था अॻिते एग्ज़ाम्पल अगरि सेंटेंस या जुमिलो छा हूंदो आहे। अगरि आउं तव्हांखे पुछां थो त छा तव्हां ऑफिस वञी रहिया आहियो, मुंहिंजो जेको मैसेज मूं तव्हांखे ॿुधायो छा तव्हां ऑफिस वञी रहिया आहियो, तव्हां जवाबु ॾिनो मुंहिंजो मोबाइल, इहो छा जी मुंहिंजो मैसेज तव्हांखे क्लियरली पहुतो आहे ऐं तव्हां मूंखे जवाबु ॾिनो आहे मुंहिंजो मोबाइल। त इन में जेको मुंहिंजे मैसेज जो जवाबु, मुंहिंजो जेको तव्हांखे क्वेश्चन पुछो उनजो जवाबु त मिलियो कोन, त इहो अनकम्पलीट जेको जुमिलो थींदो हलियो। इनखे अनकम्पलीटेड जुमिलो थींदो, माना इनजी का बि माना कोन निकिरंदी, इनमें का बि सेंस कोन हूंदो, ठीकु आहे जी। हिते मूं कुझु ॾिना आहिनि सेंटेंस, ॾिसो, आर यू गोइंग टू ऑफिस टुडे, छा तव्हां अॼु ऑफिस वञी रहिया आहियो, इहो पंहिंजो आहे सेंटेंस। ऐं उनखां पोइ इनजो जवाबु छा आहे, नो। ॾिसो, हिते पूरो सेंटेंस ॾिनो वियो आहे ऐं इन पूरे सेंटेंस जे हिकिड़े ई वर्ड में जवाबु आयो आहे। त ही बि नो माना न, ऐं कोन वञी रहियो आहे माना न। हिते हिन जो ईअं थी सघे हा, नो आई एम नॉट गोइंग, त हिते हिननि ख़ाली नो ॾेई छॾियो आहे। छो त नो बि हिकिड़ो मुकमल सेंटेंस जी हैसियत रखे थो। हीउ हिकिड़ो वर्ड आहे पर मुकमल सेंटेंस जी हैसियत रखे थो। उनखां पोइ सो आई शैल कम टू प्ले क्रिकेट, छा मां क्रिकेट खेॾणु अची सघां थो, त हिते हिननि ॾिनो आहे श्योर। हिते छा आहे, श्योर, हाउ, बेशक, छो न। हिते असां एक्सक्लेमेटरी माना अजब जी निशानी यूज़ कई आहे। हिते हिननि क्वेश्चन पुछियो आहे सो आई शैल कम टू प्ले क्रिकेट, छा मां क्रिकेट खेॾणु अची सघां थो, त हिते असां क्वेश्चन मार्क यूज़ कयो आहे। हिते क्वेश्चन मार्क यूज़ कयो आहे, हिते फुल स्टॉप यूज़ कयो आहे, ठीकु आहे। त हीउ तव्हांजो टॉपिक थियो। हिन में डिस्कस कंदासीं, पैराग्राफ खे डिस्कस कंदासीं त पैराग्राफ छा आहे, छा हिकिड़े जुमिले मां पैराग्राफ पूरो ठही सघे थो, उहो बि डिस्कस कंदा जी। त तव्हां सम्झी विया हूंदा त हिकिड़े लेटर जो हिकिड़ो वर्ड ठही सघे थो ऐं हिकिड़े वर्ड मां पूरो सेंटेंस ठही सघे थो। त हाणे असां डिस्कस कंदासीं त छा पैराग्राफ मां हिकिड़े सेंटेंस मां पूरो पैराग्राफ ठही सघे थो। त सभिनी खां पहिरीं असां पैराग्राफ खे डिस्कस कंदासीं त पैराग्राफ छा आहे जी। त हिकिड़ो असां चयोसीं, हिकिड़ो असां कुझु रमेश वेंट टू कराची, ही डिड MBA, रमेश कराची वियो आहे, हिन MBA कयो ऐं उहो मूंखां मिलियो, पोइ उहो उन जॉब कई ऐं मूंखां मिलियो ऐं मूंखे उन किताब ॾिना ऐं मूं उहो किताब पढ़िया। त ईअं सम्झो त मूं हिन में 3 खां 4 खां 5 जुमिला जेको हिन सेंटेंस हिन में हणी छॾिया आहिनि, ठीकु आहे। पोइ हीउ क्लियर थियण खां पोइ वरी मूं ॿियो सेंटेंस शुरू कयो। हिते वरी ॿियो अॻियां स्टोरी, आई डिड जॉब देयर, मूं हुते नौकिरी कई ऐं ॿियो फलाणो ढिकणो, ईअं ॿियो जेको बि आहे हिते 5-6 मूं हुते जॉब कई, पोइ मूंखे पैसा मिलिया, पोइ आउं हुते वियुसि, टोटल ईअं सम्झो त हिन में बि मूं 5-6 सेंटेंस कवर करे छॾिया आहिनि, ठीकु आहे। तंहिंखां पोइ आउं ॿियो ॻाल्हायां थो उमरकोट जे बारे में। त उमरकोट जी मौसम तमामु बहितरीनु आहे, हिते कुझु ककर आहिनि ऐं माण्हू घुमणु आया आहिनि, एग्ज़ाम्पल एक्स्ट्रा जी, मिसाल तौर ते मूं हिते बि 5-6 सेंटेंस कवर करे छॾिया। त इहो जेको आहे ईअं सम्झो त हिकिड़े ई हिते जेको मूं ॻाल्हाए पिए रमेश जे बारे में, जी हुनजे करेक्टर जे बारे में, हिते मूं ॻाल्हाए पिए मुंहिंजे बारे में, ऐं हिते मूं ॻाल्हाए पिए उमरकोट जे बारे में। इहो टोटल छा थी वियो, हिन में बि 5-6 सेंटेंस अची विया, हिन में 5-6 सेंटेंस अची विया, हिन में 5-6 सेंटेंस अची विया। त इहे टोटल छा थी वियो, ईअं ठहंदो आर्टिकल ऐं हीउ पैराग्राफ। पैराग्राफ छा हूंदो आहे, जंहिंमें मुकमल थीम अचे, मुकमल माना ॾिए, मुकमल कंहिं शइ जे बारे में ॿुधाए, उहो हूंदो पैराग्राफ, ठीकु आहे। त
हीउ जेको आहे ईअं थींदो त हीअ आहे पंहिंजा पैराग्राफ। ॾिसो हीउ पैराग्राफ ख़तमु थियो, ॿियो पैराग्राफ ख़तमु थियो, टियों पैराग्राफ ख़तमु थियो, त हीअ आहिनि पैराग्राफ पंहिंजा। त हिन पैराग्राफ में छा थियो, हिन में रमेश जेको वियो कराची ऐं हुन MBA कयो ऐं हिते हुनजी ॻाल्हि ख़तमु थी, 5-6 सेंटेंस पॉइंट में कवर करे छॾिया। तंहिंखां पोइ आई डिड जॉब, मूं हुते जॉब कई ऐं फलाणे फलाणे जॻह ते घुमणु वियुसि, हुन माण्हुनि सां मिलियोसि, हिन में मूं 5-6 सेंटेंस क्लियर करे छॾिया, कवर करे छॾिया। तंहिंखां पोइ उमरकोट जी मौसम कीअं आहे, उमरकोट सुठे मौसम में माण्हू घुमणु अचनि पिया, हिन में मूं 5-6 सेंटेंस कवर करे छॾिया। त हीअ पंहिंजा जेको आहिनि पैराग्राफ आहिनि। हीउ पैराग्राफ मुकमल थियो, हीउ पैराग्राफ आहे, हीउ पैराग्राफ आहे। हिकिड़ो पैराग्राफ जॾहिं पाण लिखंदा आहियूं त उनखां हिकिड़ी सीट छॾे ॿियो पैराग्राफ हुनजे हेठि लिखिबो आहे, ठीकु आहे। वरी ॿियो पैराग्राफ मुकमल करे उनखां पोइ वरी हिकिड़ी सीट ॿी छॾे वरी उनखे टियों पैराग्राफ लिखियो असां, ठीकु आहे। हिकिड़ी सीट जो गैप ज़रूरु हूंदो विच में। त असां हिन मुख़्तलिफ़ टॉपिक जे बारे में ॻाल्हायोसीं त हीअ पंहिंजा आहिनि पैराग्राफ ऐं हीअं ई ठहींदा आहिनि आर्टिकल, ठीकु आहे। मूंखे दुकान ते वञिणो हो बाबा जे कम सां, पर आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु वियुसि हिकिड़े मूवी थिएटर में जिते तमामु बहितरीनु मूवी लॻी हुई ऐं आउं उते वियुसि। त उहा स्टोरी तव्हांखे इंग्लिश में ॿुधाईंदुसि। त जी, हैविंग बीन सीन, जिते आउं वियुसि उते आउं टिकट ख़रीदणु वियुसि, पर मुंहिंजे बाबा मूंखे ॾिसी छॾियो, उहो सुञाणो वियो। हैविंग बीन सीन माई डैड, जिते मूंखे मुंहिंजे पीउ ॾिसी छॾियो, हू स्टैंड ऑफ अ शॉप नेक्स्ट टू द सिनेमा हॉल, जेको हिकु दुकान ते सिनेमा हॉल जे पासे में हिकु दुकानु हो उते बीठा हुआ। वेयर आई वॉज बाइंग टिकट्स अलॉन्ग विथ माई फ्रेंड, जिते आउं पंहिंजे दोस्तनि सां गॾु टिकट्स ख़रीद करे रहियो हुउसि। फॉर द मूवीज़, कंहिंजे लाइ, मूवीज़ जा टिकट। आई गॉट स्कर्ड ऑफ बिंग, मूंखे डपु थियो स्केल्डेड, बट ही डिडंट रिएक्ट ऑफ एट ऑल, पर उन्हनि को बि रिएक्ट न कयो। त हीअ आहे, ॾिसो हिन में असां हिते हैविंग बीन सीन माई डैड, हिते असां कामा यूज़ कई। हू स्टैंड ऑफ अ शॉप एट अ शॉप नेक्स्ट टू द सिनेमा हॉल, हिते बि असां कामा यूज़ कई। वेयर आई वॉज बाइंग टिकट्स अलॉन्ग विथ माई फ्रेंड्स फॉर द मूवीज़, हिते असां सेमिन कॉलन यूज़ कयो। आई गॉट स्कर्ड ऑफ बिंग स्केल्डेड बट द डिडंट रिएक्ट एट ऑल, उन्हनि कंहिं बि ॻाल्हि ते रिएक्ट कोन कयो। त ॾिसो हिन में पूरो हिकिड़ो सेंटेंस आहे, हिते फुल स्टॉप सिर्फ़ु हिते यूज़ कयो वियो आहे। ॾिसो हिकिड़े सेंटेंस जी पूरी पैराग्राफ आहे ही जी। त हुनखां पोइ पेनग्राम छा आहे, अ सेंटेंस कंटेनिंग ऑल द लेटर्स ऑफ द अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड पेनग्राम। माना हिकिड़ो अहिड़ो जुमिलो, हिकिड़ो अहिड़ो सेंटेंस जंहिंमें अल्फ़ाबेट जा सभई लेटर अची वञनि, उनखे चइबो आहे पेनग्राम्स। एग्ज़ाम्पल ॾिसो, हिन में मूं हीउ सेंटेंस ॾिनो आहे, द क्विक ब्राउन फॉक्स जम्प्स ओवर द लेज़ी डॉग। त हिन में ॾिसो ए बि अची वियो, बी बि अची वियो, सी बि, हिन में टोटल माना पूरी अल्फ़ाबेट जेका आहे हिन में अची वञे थी। ओके, त हीअ आहे पंहिंजो पेनग्राम, हिनखे चवंदा आहिनि पेनग्राम, जंहिंमें हिकिड़े जुमिले में पूरी अल्फ़ाबेट जा सभु जेको लेटर आहिनि सभई अची वञनि। त उनखां पोइ ॾिसो हिन में हिकिड़ी शइ नोटिस कई हूंदी त अ सेंटेंस कंटेनिंग ऑल द लेटर्स ऑफ द अल्फ़ाबेट इज़ कॉल्ड पेनग्राम। हिते मूं हिनखे दी, हिनखे द ऐं हिनखे दी छो चयो आहे, त पंहिंजी नेक्स्ट वीडियो में कंदासीं इनखे डिस्कस दी एंड द खे। ओके, गुड बाय, अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। वीडियो खे कीअं लॻी असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वीडियो सुठी लॻी त लाइक कजो, अगरि तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो त सब्सक्राइब कजो ऐं उन सां गॾु बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाईंदा, त उन सां ईंदड़ असांजी नई वीडियो जी इन्फॉर्मेशन तव्हांखे मिलंदी रहंदी। गुड बाय, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।